पीपल्स पार्टी जो लाहौर में पावर शो थियो। पीपी चेयरमैन नवाज़ लीग के होम ग्राउंड में ललकारियो। नवाज़ शरीफ के हाराइण लाइ पीटीआई के साथ ॾियण जी अपील बि कई। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जलसे खे ख़िताब कंदे चयो त हुननि खे केरु सम्झाए त लाहौर संदन न पर मुंहिंजो आहे। उहे असांखे तंज़ कंदे चवंदा आहिनि त चूंडूं विढ़ण लाहौर छो आया आहियो। लाहौर शहर शहीद बेनज़ीर भुट्टो खे वज़ीर आज़म बणायो हो। पंजाब ते कॾहिं शोबाज़ खे मढ़ियो वियो आहे त कॾहिं वसीम अकरम प्लस। छा लाहौर जी क़िस्मत में इहो लिखियलु आहे त साॻिया चेहरा बार बार मढ़िया वञनि। पाकिस्तान के पुराणनि सियासतदाननि हवाले नथा करे सघूं। चूंडुनि जे मैदान में असां ई आहियूं, को ॿियो नज़र नथो अचे। अवाम मूंखे मौक़ो ॾे। आमदनी ॿीणी कंदसि, 30 लख घर ठाहे ॾींदसि ऐं 300 यूनिट बिजली मुफ़्त ॾींदसि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।